असां मजबूर थी हिन रस्ते ते आया हूँ। असां इंतज़ामिया खे आगाह करे करे थकी पिया हूँ। अॼु हितां फुरा, अॼु हुतां फुरा, फलाणे हंधा फुरा, टीरे हंधा फुरा। छा आहे त रोज़ केतिरियूं फुरूं असां ग़रीब माण्हू बर्दाश्त कंदासीं। ॾींहं जो असां धंधा कयूं, राति जो असां चौकीदारियूं कयूं। कंहिं रोड ते वञण सां ॿ टका मोटरसाइकिल काहे उहा मोटरसाइकिल महफ़ूज़ न आहे। को बचो ॿार अंदरि वञनि ॿाहिरि निकिरूं था, टिजंदा था वञूं त ख़ुदा करे ख़ैर सां शादी जो भत जो सॾु जा किथे ॿाहिरि निकिरूं था, असां अमन अमान सां थी मोटी अचूं। किथे बि सूरत हाल साॻी बीठी आहे। शहर मां रोज़ 5, 4, 10, 15 मोटरसाइकिलूं फुरियूं थियूं वञनि। कंहिं दुकानदार जो पटको लाहे, उन ग़रीब जो लाहे उतां दुकान फुरे था अचनि। इहा का इंतिज़ामिया खे इंतज़ारु आहे त वरी को ग़रीब गुरबो आहे जेको टैक्स थो भरे, जेको एतिरो इंतज़ारु कमकार करे थो, उन्हनि जो इहो हक़ न आहे त कंहिं आवाम खे असां तहफ़ुज़ ॾेई सघूं। न रोड आहे मुहायत आहिनि, न बिजली जा को मुहायत सिस्टम आहे, न असां वटि गैस आहे। उन खां पोइ उहे त ॻाल्हियूं असां चुप करे विया आहियूं। हालात सही, पर उन्हनि खां पोइ असां इहो बि नथो थिए जो असां राति जो अमन अमान नथा करे सघूं। छा इंतिज़ाम इन ॻाल्हि जी ख़बर न आहे त चोर किथे था रहनि, या चोरनि खां सवाइ पाकिस्तान जी हुकूमत नथी हली सघे। हींअर पुलिस जेकर असांजे लाइ न कयो, असां रोड ब्लॉक कंदासीं जोही रोड खां। असांजे फुरनि चोरियुनि खे 4 ॾींहं गुज़री चुका आहिनि। उन खां पोइ अॼु मरखपुर खां बि सुबुह जो फुर थी आहे। अॼोके ॾींहं में सुबुह जो मरखपुर खां बि फुर थी आहे, जेका असां सॼी इंतिज़ामिया खे ॿुधायूं पिया था त असां ग़रीबनि जे लाइ छो भला दुकानदारी असां बंदि कयूं या रोज़ी फिटी कयूं। आख़िरकार ॿचा तातल छॾे ॾियूं। असां 4 ॾींहं हुकूमत खे अपील में ॾसूं था। असां वज़ीर आला खे, वज़ीर आज़म खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे, हर इदारे खे, हर इंतिज़ामिया खे असां अपील करे चऊं था त महिरबानी ख़ुदा करे, ख़ुदा रा असां महिरबानी करे मदद कयो, जीअं असां ग़रीबनि जो अमन अमान बहाल थी वञे, असां ग़रीब पंहिंजे बचनि जी रोज़ी करे सघूं।